بسم الله الرحمن الرحيم. أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله رب العالمين والعاقبة للمتقين والصلاة والسلام على سيد الأنبياء والمرسلين وخاتم النبيين وعلى آله الطيبين الطاهرين. أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في محكم كتابه المجيد. بسم الله الرحمن الرحيم. والذين يصلون ما أمر الله به أن يوصل ويخشون ربهم ويخافون سوء الحساب. नाज़रीन ڪرام السلام علیکم या علی मदद. असांजे पहिरें नशस्त में जेका मौज़ू हुयो सिले रहमी, उनजे असां तरतीबवार रखी हुआसीं, जंहिंजे असां मफ़हूम खां आशना थियासीं. उन खां बाद में इन मौज़ू में जेके रिश्तेदार अचनि पिया कहिड़ा कहिड़ा हुया, उन रिश्तेदारनि खां आगाह थियासीं. उन खां बाद में असां रूहानी रिश्तेदार बयानु कया हुआसीं. रूहानी रिश्तेदार बि असां उन्हनि जे बारे में ॼाणे वरितोसीं. अॼु असां बयानु कंदासीं त इहो मौज़ू अहम छो आहे इस्लाम में, इन ते छो ज़ोर भरियो वियो आहे, ऐं उन खां बाद में मां हिकु ख़ुलासो जे तौरु बयानु कयां क़बल असां पंहिंजे इन मौज़ू में दाख़िल थियूं त ख़ालिक़ काइनात जेतिरा बि अहकाम मोकिलिया आहिनि कंहिं न कंहिं हिकमत जे तहत आहिनि. मिसाल जे तौर ते जेके बि वाजिबात आहिनि उन्हनि में मसलिहत वधीक आहे. अहिड़ी तरह सां जेके हराम कम आहिनि उन्हनि में मफ़सदो आहे. अहिड़ी तरह ख़ालिक़ काइनात ही बि जेको हुकुम फरमायो आहे क़ुरान मजीद में सूरह रअद में, ख़ालिक़ काइनात इन सूरह रअद में पहिरियां कुझु इंसाननि जो ज़िक्र कयो जेके ख़ुदा जा नाफ़रमान ऐं जहन्नमी थींदा. उन खां बाद में कामयाब इंसाननि जो ऐं जेके जन्नती थींदा उन्हनि जूं वसिफ़ूं अल्लज़ीन जे ज़रिए बयानु करणु शुरू कयूं. ऐं उन्हनि मां सूरह रअद जी आयत नंबर 21 में असांजे मौज़ू वारी आयत जंहिंमें ख़ालिक़ काइनात फरमाए थो वल्लज़ीन यसिलून मा अमरल्लाहु बिही अन युसल. उहे इंसान जन खे अल्लाह हुकुम ॾिनो आहे जंहिं शइ जे ॻंढण जो उनखे ॻंढिनि था, उनखे जोड़नि था. व यख़्शौन रब्बहुम, ऐं पंहिंजे ख़ुदा जो ख़ौफ़ रखनि था, ख़ुदा खां डिॼनि था. व यख़ाफ़ून सूअल हिसाब, ऐं हिसाब जी ॾुखियाई जो ख़ौफ़ रखनि था. अज़ीज़ान मन, हिते हिन आयत में इहो लफ़्ज़ी तर्जुमो मफ़हूमी तर्जुमो इहो ई आहे त उहे इंसान जेके सिले रहमी कनि था ऐं ख़ौफ़ ख़ुदा रखंदड़ आहिनि ऐं क़यामत वारे ॾिहाड़े हिसाब खां डिॼनि था. यकीनन हाणे असां इन मौज़ू खे ॾिसंदासीं त इन मौज़ू खे एतिरो अहम छो कयो वियो आहे. अज़ीज़ान मन, त जेके बि हुकुम आया आहिनि इन्हनि में हिकु हिकमत आहे. अॼु असां इन हिकमत खे आशना कंदासीं ऐं वाज़े कंदासीं, आशना थींदासीं. पहिरीं असां इस्लामी हवाले सां, उन खां बाद में असां साइंसी हवाले सां ॾिसंदासीं त साइंस इन सिले रहमी जे बारे में छा चयो आहे, यानी जेके माहिरीन आहिनि उन्हनि छा चयो आहे इन जे बारे में. पहिरीं त इस्लाम में रिश्तेदारनि सां मिलणु इहो छो ज़रूरी आहे, इन्ही जे लाइ इन जी इल्लत हीअ आहे त इस्लाम में हिकु इक़्तिसादी निज़ाम मानवी अख़लाक़ी ऐं अज़ीम मुआशिरे जे क़ियाम ऐं उन जी इस्लाह ऐं उन जी तक़वियत तरोीज जे लाइ ज़रूरी आहे त असां सिले रहमी कयूं. अहिड़नि नंढड़नि मजमूअनि जे इस्लाह जी ज़रूरत आहे. अगरि इहे नंढड़ा मजमूआ, नंढड़ा मेड़ाका दुरुस्त थी वेंदा ऐं इन्हनि जी इस्लाह थी वेंदी त वॾे मां वॾो मुआशिरो ख़ुदि ब ख़ुदि दुरुस्त थी वेंदो. इन जे लाइ ज़रूरी आहे ऐं इस्लाम ज़ोर भरियो आहे सिले रहमी ते, जंहिं इंसान जे वजूद में उन जे अज़ीज़नि जो रत आहे, जंहिं इंसान जो पंहिंजनि सां राब्तो आहे. अगरि हू उन्हनि सां चङाई करे सघे थो त यकीन ॼाणियो इहो ॿियनि इंसाननि सां बि चङाई करे सघे थो. वगरना जेको इंसान पंहिंजे रिश्तेदारनि सां सिले रहमी नथो करे सघे, उन्हनि खे फ़ाइदो नथो पहुचाए सघे, त हतल इम्कान बाइद आहे त उहो इंसान जेको आहे ॿियनि खे फ़ाइदो पहुचाए सघे. अज़ीज़ान मन, इहो त हिकिड़ो इन जो रुख़ हुयो. इन जे लाइ
असां साइंसी हवाले सां इन जे ॾिसंदासीं त साइंस छा थी आहे। बाज़ माहिरीन इन जे बारे में फरमाइनि था त सिले रहमी करण सां पंहिंजे रिश्तेदारनि जे मिलण सां रुगो मोहबत ईजाद कान थी थिए, बल्कि इन सां हिकिड़ो असर आसाब ते यानी मसल्स जेके इंसान जा हूंदा आहिनि उन्हनि ते वॾो असर थो पए ऐं इहो असर सबबु थो थिए इंसान जे उमिरि जे तूलानी हुजण में ऐं इंसान जे सिहत जे बाक़ी हुजण में ऐं बीमारियुनि खां महफ़ूज़ हुजण में ऐं स्ट्रेस ते वॾी कमी अची थी वञे। हाणे हिते मां कुझु वज़ाहत करणु चाहियां, चूंकि मौज़ू तवील आहे। हिते हिकु लफ़्ज़ आहे आसाब। आसाब ईअं सम्झो त इंसान जे जिस्म में हिकु पावर प्लांट जो कमु कंदा आहिनि। जॾहिं बि इंसान कंहिं कमु करण जो इरादो कंदो आहे, कंहिं शइ खे खणण जो इरादो कंदो आहे, त इहे आसाब उनखे ताक़त फ़राहम कंदा आहिनि ताकी उहो उन शइ खे खणी सघे। ऐं इन आसाब जे ज़रिए सां ई इंसान जेको आहे, जॾहिं इहे आसाब कमज़ोर थी वेंदा आहिनि त इंसानु कमज़ोर थी वेंदो आहे ऐं बीमारियूं इंसान ते हावी थी वेंदियूं आहिनि। त सिले रहमी करण सां इंसान हिकु त उनजी उमिरि में इज़ाफ़ो ऐं उन सां गॾोगॾु स्ट्रेस हिकु वॾी बीमारी आहे जेके दिलि जे बीमारियुनि में मुअसिर थींदी आहे, उन जे घटिताई जो सबबु आहे। अज़ीज़ान मन, इन खां बाद में इंशाअल्लाह अलील अज़ीज़ असां सिले रहमी जा जेके असर आहिनि, फ़ाइदा आहिनि ऐं क़तअ रहमी जा जेके नुक़सानात उनखे बयानु कंदासीं। अॼु असां हिते ई पंहिंजे मौज़ू खे इख़्तिताम था कयूं। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह।